सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल SindhTVHD ड्रामा आई वधिक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। शेरली न सिजावल खान हमेशा नांगल जी बिरन में हथ विधा आहिनि। कोई सोच त तोखे कीअं छॾींदुसि मां। इन करे चवां थो त इज्जत सां मुंहिंजे माण्हूअ खे आज़ाद कर। हाँ याद रखजांइ जेकॾहिं मुंहिंजे माण्हू खे हिक बि रंड आई त शेरली तुंहिंजे माण्हू समेत तोखे चीरे फाड़े पेटो कंदोसांइ। तव्हां मिलण खां रोके छॾियो बाबा साईं। ओ ओचितो हिते छो घुरायो था? तोसां कुछ सलाह कयूं इन करे तोखे घुरायो था। हुकुम कयो बाबा साईं। हाणे वक्त अची वियो आहे बावल खे पूरो करे। तो दोस्तों नवाब खान वक्त खे चए थो त तूं बावल खे पूरो कर, पर बावल खे साम्हूं वक्त जी सभु हक़ीक़त साम्हूं अची वेंदी। बावल हमेशह वक्त खे पंहिंजो सॼण सम्झंदो आहे ऐं पंहिंजी छोकिरीअ ते एतबार कोन कयो। हाणे ख़बर पवंदी बावल खे बि। हुनजे खून जे इल्ज़ाम में वीर खे गिरफ़्तार कराइजे। सिजावल अचे न हुनखे ॿुधाइजांइ कि शेरली आयो हो ॻोठ जे अंदर घिरी ऐं मूंखे गोली हणी हो। तूं ज़रूर ॿुधाइजांइ हुनखे, छो त सॼण कोई दुश्मन हर कोई। तो वञी हुन गद्दार नवाब खान सां मिलियो ही जेको मुंहिंजे पुट जो कातिल आहे, मुंहिंजी खुशियुनि जो कातिल आहे, मुंहिंजी नुंहुं जो कातिल आहे। कई चकर मूंखे हुन ज़लील कयो आहे। वञा पुछींदो त केरु आहे, मुंहिंजी धीउ चवंदी रही त बाबा हे गद्दार अथई, पर मां हुनजी हिक बि न ॿुधी। गद्दार खे त कोन बख़्शींदुसि। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा।